जेको आहे कहिड़ी ॻाल्हि थी बणिजे आसमान खां जेकॾहिं पाणी थो वसे पाणी उनजो नालो रखंदा आहियूं बारिश। कंहिं वण जे पन ते थो किरे माक थी करे उनजो नालो थी वियो शबनम माक। इहो साॻियो ई पाणी जर मां मिलंदो पाक साफ़ पाणी, दरिया मां मिलंदो नहर जो पाणी, समुंड मां मिलंदो त खारो समुंड जो पाणी। बिल्कुलु ईअं साॻियो ई असां पीतोसीं जे असांजे जिस्म मां निकितो त पेशाब जो कतरो, जे असांजे ज़ुकाम जे करे नक मां किरियो त हिकु हकीर कतरो, वात मां किरियो त लुआब जो हिकिड़ो कतरो। पर सच पच इंसान जे अख मां जेकॾहिं कंहिं सूर ऐं दर्द जे करे हिकिड़ो कतरो किरियो, इन जी पंहिंजे जॻह ते माण्हुनि जे दिलनि ते इन जो असरु हूंदो आहे। पर जॾहिं अल्लाह जे ज़ात जे आॾो पंहिंजे गुनाहनि ते पिशेमान थी करे अख मां कतरो किरे वियो, इहो कतरो अल्लाह ताला जे ज़ात वटि वॾो क़ीमती आहे त पाणी साॻियो पाणी समुंड जो बि पाणी आहे, दरिया जो बि पाणी आहे, नालीअ मां वहंदड़ बि हिकिड़ो पाणी आहे, पेशाब जो कतरो बि पाणी आहे, वात ऐं नक मां किरंदड़ बि पाणी आहे। पर अख मां जॾहिं किरियो ग़म ऐं ॾुख में किरियो त उनजी फज़ीलत ॿी आहे। अल्लाह जे ज़ात जे आॾो पेशेमान थी करे पंहिंजे गुनाहनि ते पछताव करे जॾहिं अख मां ॻोड़ो ॻाड़ियईं उनजी एॾी वॾी क़ीमत आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेको अल्लाह जे ज़ात जे आॾो पंहिंजे गुनाहनि खे यादि कंदे अल्लाह ताला जी ताक़त, कुदरत, ग़ज़ब, ॾाढ, कावड़ ऐं रब जे जलाल खे महसूस कंदे जप में डिॼी करे ख़ुदा ताला जे ज़ात जे आॾो अख मां ॻोड़ो ॻाड़े माफ़ी वरितई, इन जो हिकिड़ो इहो ॻोड़ो जहन्नम जे बाहि खे विसाइण जे लाइ काफ़ी आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत में ईंदो आहे, पुछा कई त साईं जेकॾहिं अख मां ॻोड़ो हेठि ॻड़ी चहिरे तां दामन ते किरे त पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त एतिरो न बि ॻड़ियुसि न, जेकॾहिं अख मां ॻड़ी अख जे पिंबड़ीअ जे वारनि में फासी पियुसि एतिरो जो मख जे मुंडीअ जेतिरो हुजे, अल्लाह साईं फरमाए थो इहो बि काफ़ी आहे। करे त सही, गुनाहनि ते पछताए त सही, अल्लाह जे कावड़ ऐं ग़ज़ब खे दिलि सां मञे त सही, रब ॾाढो आहे जे मूंखां हिसाब वठे त पोइ रब तबारक व तआला जे ज़ात जो वाइदो आहे जंहिं बहाने खे माफ़ कंदो आहे अहिड़े अंदाज़ में माफ़ कंदो आहे जो दुनिया खे ख़बर बि न ॾींदो आहे। मिसाल ॾेई वञा, मूसा अलैहिस्सलाम जो दौर आहे, ॾुकर जो ज़मानो आहे, बरसाति केतिरो ई अरसो थियो आहे नथी वसे, फसल नथा थियनि, सरसब्ज़ शादाबी वण टिण ॿूटा गाह कुझु बि नथो पुटे, माण्हू बि बुख था मरनि, झंग जा जानवर बि बुख था मरनि। माण्हुनि गॾिजी करे मूसा अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कयो त तूं अल्लाह ताला जो पैगंबर आहे, तूर सीना जबल ते वञी करे रब सां हम कलाम थींदो आहे, वञी अल्लाह ताला जे ज़ात सां कलाम करे रब ताला खां दुआ घुरी आहे त बरसाति वसाई, बरसाति वसंदी त माहौल ख़ुशगवार थींदो। मूसा अलैहिस्सलाम वियो, अल्लाह तबारक व तआला फरमायसि पंहिंजे सॼी क़ौम खे वठी करे मैदान में अच, सभई गॾे करे गिड़गिड़ायो, तव्हांजी बरसाति वसंदी। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे सॼी क़ौम जे माण्हुनि खे वठी करे मैदान में आयो, दुआ था घुरनि, हलंदी थी रहे दुआ, मूसा अलैहिस्सलाम चवंदो थो रहे, माण्हू आमीन चवंदा था रहनि, मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरंदो थो रहे, माण्हू आमीन चवंदा था रहनि, बरसाति न थी वठे। वरी मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला सां मुखातब आहे, मुंहिंजा रब तो चयो मैदान में अचो, आया हूं, कोन थी वसे अञा, माण्हुनि जे आॾो ॾिठो थींदुसि, कोन थी वसे अञा, वक़्तु गुज़रियो आहे, दुआ घुरंदे अल्लाह जी कोन थी वसे। अल्लाह जी फरमायसि तुंहिंजे इन मजमे में, तुंहिंजे माण्हुनि जे इन मेड़ में हिकु अहिड़ो माण्हू आहे जंहिं जूं कोटायूं गुनाह एॾा वॾा आहिनि, जंहिंजे करे मां बरसाति नथो वसायां, उनजे गुनाहनि जी नहूसत आहे। ऐलान कर त उहो माण्हू निकिरी वञे। मूसा अलैहिस्सलाम उथी करे ऐलान कयो त बाबा हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको वॾो ॾोहारी आहे, जंहिंजी नहूसत इहा आहे जो बरसाति नथी वसे, उहो निकिरी वञे। हर माण्हू पंहिंजे जीअ में झाती पाए ॾिठो त मां त न आहियां, यार मां त न आहियां, हर माण्हू पंहिंजे जीअ में झाती पाईंदो वियो, हर माण्हू झाती पाती पंहिंजे जीअ में। हिकिड़ो बंदो अहिड़ो हो जंहिंखे सच पच पंहिंजो जीअ नज़र अची वियो, अल्लाह यार मां हूंदुसि। उन छा कयो, पंहिंजे मथां ईअं कपिड़ो विधो,
कपिड़ो विझी करे उते जो उते रब खे ॿधाई। अल्लाह साईं जॾहिं गुनाह कया त बि तो रुसवा न कयो, उहो वक़्तु बि गुज़री वियो। हाणे त तोखां माफ़ी वठण जे लाइ, तोखां नेमतूं घुरण जे लाइ हिते आया आहियूं। तुंहिंजो पैगंबर, तुंहिंजे पैगंबर जा उम्मती माण्हू सभु मौजूद आहिनि। अल्लाह साईं रुसवा न कर, माफ़ कर। इहे लफ़्ज़ ज़बान मां निकितसि, दर्द एॾो दिलि में थियुसि त मां एतिरो ॾोहारी थी पियो वञा रब जे ज़ात जे आॾो, जो मुंहिंजे नवूसत जे करे सॼी क़ौम वबाल में वठिजी वई आहे। अखि मां ॻोड़ो किरी पियुसि, बरसाति वसी वई। अखि मां ॻोड़ो किरियुसि, बरसाति वसी वई। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला खां पुछो, रब साईं उहो माण्हू त निकितो ई कोन असां मां, सभु इहे ई जेके वेठा आहियूं, बरसाति वसाई छो? अल्लाह ताला फरमायसि, जंहिंजे करे न पियो वसायां उनजे करे ई त वसायो। पुछा कईंसि, रब साईं पोइ ॿुधा कहिड़ो आहे अहिड़ो माण्हू जंहिंसां तूं जल्दी राज़ी थी वएं? अल्लाह जी फरमाइश, जॾहिं ॾोहारी हो तॾहिं हुनजो नालो कोन खयो, हाणे त हुन सां यारी रखी आहे, नालो कीअं खणंदोमांसि? हाणे त हुन मूंखे राज़ी कयो आहे, हुन मूंखे परचायो आहे, नालो कीअं खणंदोमांसि? रुसवा कीअं कयांसि? इहो सबूत आहे हिन ॻाल्हि जो त बंदो अल्लाह ताला जे ज़ात जे अहकामनि में कोताही करे, नाफ़रमानी करे, केॾो बि ॾोहारी छो न हुजे, रब जे ज़ात खां माफ़ी वठंदो आहे न। रब माफ़ करण में देर बि न कंदो आहे, रब हुनखे रुसवा बि न कंदो आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे बि इहा कैफ़ियत नसीब फरमाए। आख़िर दअवाना अल्हम्दुलिल्लाह।